अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां हकिंजा फातिमा आवां ॾिसी रहिया आहियो न्यू मिरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। हाला रिपोर्ट एजाज़ बुगियो हाला वेझो गोड़ ख़ुदाबाद में मासूम ॿाड़ी खे बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़े बाद सरवरी जमायत जो रूहानी पेशवा ऐं मेंबर क़ौमी असेंबली मखदूम जमील अल-ज़मान फ़ौती ॿाड़ी जे वारसनि वटि पहुची वियो। मखदूम जमील अल-ज़मान फ़ौती ॿाड़ी जे वारसनि सां फ़ातिहा करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मासूम ॿाड़ी जो बेदर्दी सां क़त्ल इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। हुन चयो त मासूम ॿाड़ी खे मारण हैवान सफ़त इंसान जो कमु आहे। मासूम ॿाड़ी जे क़त्ल में मलूज़ जवाबदारनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। हुन चयो त मासूम ॿाड़ी जे क़ातिलनि जो इतलाह ॾींदड़ तोड़े उन खे पकड़ींदड़ खे मुंहिंजी तरफ़ां 50,000 रुपयनि जो इनाम ॾिनो वेंदो। हुन पुलिस इंतिज़ामिया खे पिणु हिदायतूं जारी कयूं त फ़ौरी तौर ते वाक़े जी मलूज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे क़ानूनी कटहरे में आंदो वञे। उन मौक़े ते SSP मटियारिस सैयद असगर अली शाह, चीफ ख़लीफ़ो सैयद नूर मोहम्मद शाह, चेयरमैन गुल मोहम्मद पंवर, सैयद मुमताज़ शाह ऐं ॿिया पिणु साइंस गॾु हुआ। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहंदा न्यू मिरान न्यूज़।